नौशर और फेरोज खां खबर शामिल क्यों पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ जमायत उलमा इस्लाम नौशर और फेरोज जे अगवाननि ऐं शिया उलमा काउंसिल तरफ़ां मेड़ मिंथ काफ़िलो मिठियाणी वेझो कच्चे जे इलाइक़े में ख़ासकेली बिरादरी जे धुरनि में हलंदड़ खूनी तकरार खे ख़त्म करण लाइ धुरनि वटि पहुता। काफ़िले जी अगवानी मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, सैयद अख्तियार हुसैन शाह, मौलाना मुबील अहमद भट्ट, रईस खान मोहम्मद चांजो, रईस वाहिद बख्श मस्तोई, वडेरो अब्दुल गफ़ार भट्ट करे रहिया हुआ। मोहम्मद उमर ख़ासकेली जी धुर काफ़िले खे मान ॾींदे फ़ैसिले ते राज़ ॾेखारियो ऐं मोअज़िज़िन खे यकीन ॾियारियो त असां अमन चाहियूं था। जिते बि फ़ैसिलो कयो वियो त असां यकीन ॾियारियूं था त असां अमन तरफ़ क़दम वधाईंदासीं। आयल मोअज़िज़िन तरफ़ां मान ॾियण ते शुक्रियो अदा कयो। होॾां मेड़ मिंथ काफ़िले जे अगवाननि जो चवणु हो त असां ॿिन्ही धुरनि वटि हितां जे शहर ऐं संदसि बिरादरीअ में अमन अमान बहाल करण लाइ आया आहियूं। जेतोणीकि असांखे हिक धुर वटां बहितरीन मोट मिली आहे ऐं फ़ैसिले लाइ आमादगी ज़ाहिर कई वई आहे। उम्मीद कयूं था त ॿी धुर ॾे बि अहिड़े क़िस्म जी मोट ॾे ऐं हितां जे अमन अमान खे बहाल करण में पंहिंजो किरदारु अदा कंदी। यादि रहे त ख़ासकेली बिरादरीअ जी 20 सालनि खां हलंदड़ पुराणे तकरार सबबि ॿिन्ही धुरनि जा हिन वक़्त ताईं 3 खून थी चुका आहिनि।